अस्सलाम वालेकुम याली मदद संगत। उम्मीद क्या तो आवां सब खैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो। जीअं त मां आवां जो पंहिंजो सजाद मखणी वीडियो ठाहिण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे ऐं ही दोस्त आहे असांजो, हिन जा पहिरियों तव्हां विडिया ॾिसो। दोस्तो जीअं ॾिसो ही एडिटिंग करे थो, कीअं एडिटिंग कई आहे, अधे ही डबल पार्ट रोल जेको आहे एडिट कयो आहे भाउ, ऐं वॾी महिनत करे थो माशाल्लाह, ऐं सुठी एडिटिंग आहे भाउ जी। इनखे सपोर्ट कयो, इन जे चैनल ते विज़िट कयो। इन जे चैनल जो नालो आहे उमर कोभर। उमर कोभर चैनल तव्हां सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे लाज़मी दॿायो, जीअं नओं वीडियो तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां एडिटिंग सिखी सघो। वॾी महिरबानी दोस्तनि जी। भाईजान ही दोस्त सुठो एडिटर आहे, सुठी एडिटिंग कंदो आहे ऐं शाइर बि आहे भाउ पाण, ऐं सुठो कॉमेडियन बि आहे। हिन भाउ जी मां लिंक जेको आहे चैनल यूट्यूब जी उमर कोभर जे नाले सां हेठि ॾेई छॾी आहे, तव्हां विज़िट कयो। भाउ जा वीडिया तव्हांखे पसंदि ईंदा ऐं भाउ खे सपोर्ट कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे लाज़मी दॿायो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, जीअं भाउ जी हौसला अफ़ज़ाई थिए। महिरबानी।